हजरत उमर से जलाली जवान हो एकदम एक बुजुर्ग घुराई उन्हें नौजवान के सबक सिखारनि। तो उन नौजवान हजरत उमर से अर्ज कयो जल्दी न मार पर असांखे इहो बि त ॿुधायो त औलाद जो भी को पीउ ते हक़ आहे। हजरत उमर फरमायो औलाद जा पीउ ते 4 हक़ पर नंबर ते औलाद जो पीउ ते हक़ आहे त शादी करे त नेकोकार औरत सां शादी करे, हयादार पर्देदार औरत सां शादी करे, जंहिंजो खानदान मालूम हुजे, छो त मां जो असर औलाद ते थींदो आहे। जियां हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह भी हिकिड़ी अम्मा जो पुटु हो। 6 सालनि जी उमिरि में मदरसे में आयो, चई अम्मा मानी काथे आ? अम्मा चयसि पुट वुज़ू कर। वुज़ू कई, चई अम्मा हाणे छा कया? अम्मा चयसि पुट मुसल्लो विछा। मुसल्लो विछाई, चई अम्मा हाणे छा कया? अम्मा चयसि पुट हाणे हथ मथे खणी करे रब खां दुआ घुर, ए मुंहिंजा सोना अल्लाह जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी, मुंहिंजे रोज़ीअ जो भी बंदोबस्त कर। दुआ घुरी बस कई, चई अम्मा हाणे छा कया? अम्मा चयसि पुट अलमारी जो दरवाज़ो खोल, अल्लाह तुंहिंजे रोज़ी जो बंदोबस्त करे छॾियो। मानी त पाण पचाए रखणी, पर पुट जो ईमान ऐं यकीन पई ठाहे त रोज़ी ॾियण वारो केरु आहे? अल्लाह। एक दफ़े कुतुबुद्दीन जी अम्मा खां मानी पचाइण विसरी वई। ॻोठ में का शादी तकरीब हुई, उते जो पोती त हिनखे अची फिक्र थियो त अॼु मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो। अॻे औलाद जे ईमान जो फिक्र हूंदो, हाणे असां मुसलमाननि खे पंहिंजे औलाद जे पेट जो फिक्र आहे। 500 जरेब ज़मीन ठाही आहे, चवंदा न 500 जरेब ॿिया बि हुजनि, औलाद जे पेट जो मसलो आहे। 100 दुकान कंडियारो में ठाराया आहिनि, चवंदा न 200 दुकान ॿिया बि हुजनि, औलाद जे पेट जो मसलो आहे। करोड़ रुपया बैंक में बैलेंस पियो आहे, चवंदा न 2 करोड़ ॿिया बि हुजनि, औलाद जे पेट जो मसलो आहे। असांखे इहो त फिक्र आहे त असांजे मरण खां बाद औलाद जो छा थींदो, पर इहो कंहिंखे बि फिक्र कोन्हे त औलाद जे मरण खां बाद औलाद जो छा थींदो। बाबा सुभाणे जो पुट पीउ मां खां अॻु में मरे त क़ब्र में छा थींदसि, माशर में छा थींदसि? माल कमी ईंदसि या ईमान? ऐं पुट पीउ मां खां अॻु में मरंदा आहिनि या न? नौ शरीफ जा मुसलमानों पंहिंजे औलाद जे ईमान जो फिक्र कयो। ईमान वॾी कीमती शइ अथव। सभ खां पहिरीं माल, माल खां वधीक जान, जान खां वधीक इज्जत, इज्जत खां वधीक ईमान अथव। माल जान ते कुर्बान कबो, जान इज्जत ते कुर्बान कबी, पर मुसलमानों इज्जत ईमान ते कुर्बान कबी। कुरारी बीबी सुमैया, अल्लाह अकबर, ज़ालिम अबू जहल उनजी हिकिड़ी टंग हिकिड़े उठ सां ॿधी, ॿी टंग ॿिए उठ सां ॿधाई। अबू जहल जो सुमैया अञा भी वक्त थई आहे, पंहिंजी जान बचाया, ईमान बचा। उन कुरारी बीबी सुमैया चयो ही त हिकिड़ी जान आहे, मुंहिंजे मथे ते जेतिरा वार आहिनि एतिरो रब मूंखे जानियूं ॾे, मां हे सभु जानियूं कुर्बान कंदसि, पर ईमान खे न छॾींदसि। पछाड़ी में उहा कुरारी बद थी वई आहे, पंहिंजी जान त कुर्बान कई, इज्जत कुर्बान कई, पर ईमान खे न छॾी। पर हीअ त हिकिड़ी ग़रीब माई,
कुरान मजीद में अल्लाह ताला हिकिड़ी शहज़ादी जो ज़िक्र कयो आहे, राज जी रानी। बेनज़ीर जिला चवंदा हो न राज जी रानी, ही इन खां बि मथे ही ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्राअत फ़िरऔन। कुरान तो फरमा फ़िरऔन जी घरवारी बीबी आसिया, ॿुधी था जंहिंजे मुख दावा कई न रब्बुकुमुल आला, मां तव्हांजो वॾे में वॾो रब आहियां। व फ़िरऔन ज़िल औताद अल्लज़ीन तग़ौ फ़िल बिलाद। कुरान तो फरमाओ फ़िरऔन एॾो ज़ालिम हुयो, एॾो ज़ालिम हुयो, जेको बि रब ते ईमान आणींदो उन जे हथनि ऐं पेरनि में लोह जूं किलियूं हणंदो। अॼु उन ज़ालिम फ़िरऔन जी घरवारी बीबी आसिया रब ते ईमान आंदो आहे। फ़िरऔन चयो आसिया ही बाग ही बागीचा, ही बंगला ही महलातूं, ही सोन ही चांदी जा ढेर, ही नौकर ही चाकर, ही गिल्म ही गालीचा, ही बोरची खाना, ही शाही हिंदोरा शाही वॻा, कहिड़ी शइ जी तो वटि कमी आहे। बीबी आसिया चयो इन्हनि बंगलनि मां महलातुनि मां सोन ऐं चांदी जे ढेरनि मां मूंखे ईमान जी ख़ुशबू नथी अचे, मां ईमान जे करे सभु कुझु क़ुर्बान कंदसि। आख़िर उन शहज़ादी खे त तलवारीअ ते लटायो वियो, उन जे हथनि ऐं पेरनि में लोह जूं किलियूं हयूं वयूं, शाही लिबास उन खां खसियो वियो, कैदियाणे वारो लिबास उन राज जी राणी बीबी आसिया खे पारायो वियो। फ़िरऔन चयो आसिया अञा बि वक़्तु थई आहे, पंहिंजी जान बचाया, ईमान बचा। उन वक़्त में बीबी आसिया आसमान ॾे निहारे रब खां दुआ घुरी, रब इब्निली इंदक बैतन फिल जन्नह वनज्जिनी मिन फ़िरऔन व अमली। या अल्लाह मां तुझे करे ही बाग ही बागीचा, ही बंगला ही महलातूं, ही सोन ही चांदी जा ढेर, ही नौकर ही चाकर, ही गिल्म ही गालीचा, ही शाही वॻा शाही खाधा शाही हिंदोरा, मां सभु कुझु तुंहिंजे करे क़ुर्बान कया, पर अॼु मां इज़त बि तुंहिंजे करे क़ुर्बान करे रही आहियां। या अल्लाह मूंखे दुनिया जी कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे का। रब्बी इब्निली इंदक बैतन फिल जन्नह, या अल्लाह मूंखे उन जन्नत जी ज़रूरत है जेका तो ईमान वारनि जे लाइ पाण वटि तयारु कई आहे। वनज्जिनी मिन फ़िरऔन व अमले, या अल्लाह इन फ़िरऔन खां मूंखे तूं बचा, हिन जे करतूतनि खां तूं मूंखे निजात ॾे। या अल्लाह ही फ़िरऔन त ज़ालिम आहे, पर हिन जी सॼी क़ौम ज़ालिम आहे। वनज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन, या अल्लाह इन ज़ालिम क़ौम खां तूं मूंखे बचा। अल्लाह ताला बीबी आसिया जी दुआ क़बूल कई। उन ई वक़्त में उन जो दम परवाज़ थियो। मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, आसिया मां मोहम्मद मुस्तफ़ा जे निकाह में हूंदी, मक़ाम महमूद जेका रब खे सभ खां वेझे में वेझी जाइ आहे, उते अल्लाह ताला आसिया जे लाइ बंगलो तयारु करायो आहे, जिथे राति ॾींहुं रब जो दीदार ऐं ज़ियारत पई करे। वॾी क़ीमती शइ अथव ईमान, हिफ़ाज़त कयो पंहिंजे ईमान जी। हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उलुल अज़्म पैगंबर आहे, आख़िरी वक़्त में मौत जे बिस्तरे ते सुतो पियो आहे। 12 पुट उन जा जवान मथों बीठा आहिनि। क़ुरान तो उन वक़्त में भी हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे पंहिंजे औलाद जे ईमान जो फ़िक्र हो। असांजा कुराड़ा त पछाड़ी में चवंदा फलाणो बंगलो फलाणे पुट जो,
फलाणो दुकान फलाणे पुट जो, फलाणो लीमन जो बाग फलाणे पुट खे ॾिजो, फलाणे वाड़े वारी ज़मीन फलाणे पुट खे ॾिजो। असांखे पछाड़ीअ में इहे ॻाल्हियूं यादि। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे आख़िरी वक़्त में पंहिंजी औलाद जे ईमान जो फ़िक्र हुयो। कुरान तो फमम्मा तअबुदून मिन बादी। हज़रत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे चयो, ए मुंहिंजा पुट ॿुधायो, मुंहिंजे मरण खां बाद इबादत कंहिंजी कंदव, रुकू कंहिंजो कंदव, सजदो कंहिंजो कंदव, नज़र न्याज़ कंहिंजो कंदव, दुआ कंहिंखां घुरंदव, औलाद कंहिंखां घुरंदव, नफ़े नुक़सान जो मालिक कंहिंखे सम्झंदव। मा तअबुदून मिन बादी। ईअं त कोन थींदो जो सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे मरण खां बाद मुंहिंजे क़ब्र ते वॾो कुबो ठाहे मुजावर बणिजी अचे, मूंखे सॾ कयो, मुंहिंजूं बासूं बासियो, मुंहिंजे क़ब्र जो तवाफ़ कयो, मुंहिंजे क़ब्र जा सजदा कयो। मा तअबुदून मिन बादी। ईअं त कोन कंदव न। सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे बाबे इसहाक ॾाॾे इब्राहिम जी क़ब्रुनि जा मुजावर बणिजी वञो, वञी क़ब्रुनि ते पग विझो, चादरूं विझो, क़ब्रुनि जा सजदा कयो, क़ब्रुनि जा तवाफ़ कयो, वञी क़ब्रुनि ते बाबे इसहाक ॾाॾे इब्राहिम जी क़ब्रुनि जी वञी पूॼा कयो। मा तअबुदून मिन बादी। ॿुधायो कंहिंजी इबादत कंदव। कुरान तो फमा पंहिंजे हज़रत याकूब जे सभिनी पुटनि पंहिंजे पीउ खे जवाब में चयो, कालू नअबुदु इलाहक। अब्बा घबरा न, जीअं असां तुंहिंजे हयातीअ में रब जी पूॼा कंदा हुआसीं, तुंहिंजे मरण खां बाद बि असां तुंहिंजे उन अल्लाह जी पूॼा कंदासीं। व इलाह आबाइक। अञा ताक़ीद अब्बा तुंहिंजो जेको बाबो हुयो ॾाढो इसहाक, पर ॾाढो ॾाढो इब्राहिम, उन्हनि जे अल्लाह जी पूॼा कंदासीं। अञा ताक़ीद पिया कनि, इब्राहिम व इस्माईल व इसहाक। बाबा ॾाॾे इसहाक, ॾाॾे इस्माईल, ॾाॾे इब्राहिम जो जेको रब आहे उन जी पूॼा कंदासीं। अञा ताक़ीद पिया कनि, इलाहु वाहिदा। बाबा असां हिकिड़े अल्लाह जी पूॼा कंदासीं। व नहनु लहू मुस्लिमून। अब्बा जीअं असां तुंहिंजे हयाती में रब जा फर्मा बरदार हुयासीं, बाबा तुंहिंजे मरण खां बाद बि असां रब जा फर्मा बरदार थी करे रहंदासीं। औलाद जे ईमान जो फ़िक्र कयो। ईमान वारी क़ीमती शइ अथव। चोर पिया घुमनि व ईमान जा, हिकिड़ा मेहन जा चोर, ठगिन जा चोर, बकरन ऐं रिढुनि जा चोर, व्याजखोर पैसनि जा चोर अथव, राशि ऑफिसर ये पैसनि जा चोर अथव, करप्ट ऑफिसर ये पैसनि जा चोर अथव। ॿिया अहिड़ा चोरनि जेके ईमान खे फुरींदा, चवंदा बाबा ॾाॾा साईं जो उर्स मुबारक आहे, गाबा बीजो, पाॾा बीजो, बकर बीजो, घटा बीजो, पछाड़ी में चवंदा अल्लाह वटि का शइ कान अथव, सभु कुझु मुंहिंजे ॾाॾे साईं वटि अथव। ॾाॾे साईं जे क़ब्र जो तवाफ़ कयो, क़ब्र ते चादर चाढ़ियो, उतां जी जेका मिटी आहे उहा मिटी खाओ, उते जेका मटी पई आहे उन जो पाणी पियो त तव्हांजा सभु मसला हल थी वेंदा। हू माल पिया फुरनि, ही ईमान पिया फुरनि। समझो था या सब प्लास्टिक जा मामला। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे ईमान जे चोरनि खां बचाए। ईमान वियो हलियो त बाक़ी छा बचो। मक्के जा काफ़िर नबी साईं वटि आया, ओ मोहम्मद मुस्तफ़ा, जेकर तोखे सरदारी जो शौक़ हुजे
असां सभिनी सरदारनि फ़ैसिलो कयो आहे त सरदारी जी पग तुंहिंजे मथे ते था रखूं। असां तो के चीफ सरदार मञण जे लाइ तयार आहियूं। ऐं नबी से में सरदारनि वारियूं खूबियूं हुयूं न कोन। शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमायो हिकिड़ा ॼमंदाई सरदारीअ जे लाइ, ॿिया ॼमंदाई ग़ुलामीअ जे लाइ। ये तव्हां ई असां ॼावाई ग़ुलामीअ जे लाइ आहियूं। मौलवी खे ॾिसंदासीं त हुनजे बि पेरनि ते किरी पवंदासीं। कंहिं जुबे वारे पीर खे ॾिसंदासीं त हुनजे बि बूटनि खे पिया चुमियूं ॾींदासीं। कंहिं क़बर खे पड़ो ॾिठोसीं, चादर ॾिठीसीं त क़बर जो सजदो। कंहिं घोड़े खे सिंगारल ॾिठोसीं, खुरनि खे रंग लॻल ॾिठोसीं त घोड़े जे खुरनि खे चुमी पिया ॾियूं। कंहिं कंडी जे मथां, कंहिं खबर जे मथां चादरूं या रवा ॾिठासीं, धागा ॾिठासीं, तावीज़, उन खबर खे ॿाहूं ॿधंदासीं। ॾाचीअ जी क़बरुनि जो तवाफ़ पियो हले। ॾाची जे क़बरुनि जो तवाफ़, बैतुल्लाह जो 7 चकर तवाफ़, ॾाची जे क़बर जो 14 चकर तवाफ़। बैतुल्लाह जो तवाफ़ कयो, भली साही पटियो, आराम आराम सां। ॾाचीअ जे क़बर जो तवाफ़ कयो त साही पटण जी बि इजाज़त न आहे। 7 चकर हिकिड़ी साही में। लाणीअ जी पूॼा पई थिए, कंडीअ जी पूॼा पई थिए, खबर जी पूॼा पई थिए। असां ॼावाई ग़ुलामीअ जे लाइ, पर नबी साईं ॼावाई सरदारी जे लाइ। सचो सुभान अल्लाह। बचपन में ही सरदार रहा, अम्मा जे पेट में भी सरदार रहा, होया या न? पर आलम अरवाह में भी सरदार रहा। तव्हां खे ख़बर आहे आलम अरवाह में जॾहिं रब पूरी इंसानियत जे रूहनि खां वाइदो वरितो, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? त जेके बि रूह हुया सभु माठ, मौलवियुनि जा रूह, पीरनि जा रूह, वलियनि जा रूह, गौसन कुतबनि जा रूह, अख्ताबनि जा रूह, सहाबा जा रूह, ताबईन जा रूह, सरदारनि जा रूह, नवाबनि जा रूह, बादशाह ऐं वज़ीरनि जा रूह, सभु माठ में हुया। हिकिड़ो सरदार रूह हुयो, असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जो। सभ खां पहिरीं नबी से जे रूह जवाब ॾिनो, या अल्लाह तूं असांजो रब आहीं। पोइ सभिनी रूहनि रीस ते चयो, कालू भला, असांजे सरदार जो इहो जवाब आहे। तंहिंजे करे असांजो जवाब इहो ई आहे, या अल्लाह तूं असां सभिनी जो रब आहीं। आलम अरवाह में भी सरदार होया, अम्मा जे पेट में भी सरदार होया या न? तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी अम्मा आमिना फमा थी, जॾहिं मां बकरियूं चाढ़ींदी हुअसि जबलनि में, त जबलनि जे पत्थर पत्थर मां, वणनि जे पन पन मां आवाज़ ईंदो, बुशरा लकी या आमिना फ़इन्नकी क़द हमलत बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन। आमिना तोखे मुबारक हुजे, छो त तुंहिंजे पेट में जेको बच्चो आहे इहो मामूली बच्चो न आहे, अॻियनि पोयनि सवा लख नबियनि ऐं रसूलनि जो बि सरदार। अम्मा जे पेट में भी सरदार रहा, नंढड़ा हुया तॾहिं बि सरदार। एक दफ़े ख्वाजा अब्दुल मुत्तलिब साईं जन खे वठी आयो बैतुल्लाह, तवज्जो कजो। साईं जन नंढड़ा हुया, 4-5 सालनि जा। ख्वाजा अब्दुल मुत्तलिब अंदर वियो, साईं जन ॿाहिरि वेठा, पंहिंजे मुंहं सां निकिरी ईअं जबल में हलिया। अब्दुल मुत्तलिब जो ॿाहिरि निकितो त साईं जन हुया ई कोन। ॾाढी ॻोल्हा कई, केॾीमहिल सफ़ा ते, केॾीमहिल मरवे ते, केॾीमहिल जबल नूर ते पढ़ा पियो ॼाणाए, ऐलान पियो कराए त मुंहिंजो यतीम मोहम्मद मुस्तफ़ा गुम थी वियो आहे, पतो ई न पियो। आख़िर शाम जो बैतुल्लाह जे दरवाज़े खे चंबड़ी करे
अब्दुल मुत्तलिब दुआ पियो घुरे, या अल्लाह अब्दुल्ला त मूंखों जवानीअ में जुदा थियो, उन जो यतीम बचड़ो मोहम्मद, या अल्लाह मां ने मोहम्मद के ॾिसंदोसि मुंहिंजी बुख लही वेंदी, मुंहिंजी उञ लही वेंदी, मुंहिंजा ॾुख ऐं सदमा सभु ख़त्म थी वेंदा। या अल्लाह मुंहिंजो यतीम बचड़ो मोहम्मद गुम थियो आहे, इहो यतीम मूंसां तूं मिला। सचो सुभान। एॾो अब्दुल मुत्तलिब बैतुल्ला जे दरवाज़े खे चंबड़ी करे दुआ पियो घुरे। ओॾो अबू जहल उठ ते सुवार आहे, आॾो सोनो मोहम्मद मुस्तफ़ा वेठो आहे। पोयां अबू जहल उठ अचे बैतुल्ला जे सहन में हुशाई। अबू जहल अब्दुल मुत्तलिब के चो, अब्दुल मुत्तलिब हिन ॿार जी संभाल कर। अबू जहल अब्दुल मुत्तलिब खे तो जे हिन ॿार जी संभाल कर, ही मामूली ॿार कोन थई, समझ में अचे तो त असां सभिनीनि जी सरदारी ख़त्म कंदो। अब्दुल मुत्तलिब जो अरे ज़ालिम, मुझे ने यतीम सां दुश्मनी न कर, यो मुझो यतीम सिर्फ तुझो सरदार ना है, यो मोहम्मद मुझो भी सरदार थी, पर सॼी कायनात जो यो यतीम सरदार थी। अरे ज़ालिम तोखे कड़ी ख़बर, यो वो मुझो यतीम बचड़ो आ, अञा अम्मा जे पेट में हुयो, इन जी अम्मा ॻाल्हाईंदी त इन जे वात मां खुशबू निकिरंदी। अरे ज़ालिम मुझे ने यतीम सां दुश्मनी न कर, यो मुझो यतीम बचड़ो थई, यो अम्मा जे पेट में हुयो, इन जी अम्मा खूह मां पाणी भरींदी त खूह जो पाणी पाण ई मथे थी अचे आमिना जे कदमनि में पवंदो। अरे ज़ालिम मुझे यतीम सां दुश्मनी न कर, यो वो मुझो यतीम बचड़ो थई, यो अञा अम्मा जे पेट में हुयो, इन जी अम्मा जबलन में बकरियूं चारींदी त जबलन जे पत्थर पत्थर मां, वणन जे पन पन मां आवाज ईंदा, बुशरा लक या आमिना फइन्नकी कद हमलत बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन। आमिना तोखे मुबारक हुजे, छो त तुंहिंजे पेट में जेको बच्चो आ, इहो मामूली बच्चो ना है, अॻियल पोयन सवा लख नबियन ऐं रसूलन जो सॼी कायनात जो सरदार। अबू जहल तो चवे, मां उठ ते अचां पियो, यो मोहम्मद मुस्तफ़ा जबलन जे घाटी में वेठो, जिए जो मुझे उठ जी नजर मोहम्मद मुस्तफ़ा ते पई त उठ मोहम्मद जे कदमन में वेही रहे। उठ के उथारिया, उठ उथे ही न, जॾहिं मोहम्मद के उठ ते वेहारियम, पाण वरी रईस थी आॾो वेठुम, उठ उथियो वरी वेही रहियो, वरी उथियो वरी वेही रहियो, जॾहिं मोहम्मद के आॾो वेहारियम तॾहिं मुंहिंजो उठ हलियो आ। सम्झ में अचे थो त असां सभिनीनि जी सरदारी ख़त्म कंदो। बचपन में ही सरदार। नबी साईं खे चयूं, जेकर तोखे सरदारी जो शौक़ु हुजे, असां सभिनीनि सरदारनि फ़ैसिलो कयो आहे, तोखे पंहिंजो चीफ सरदार मञींदासीं। जेकर तोखे शादी जो शौक़ु हुजे, मक्के में जेका भी हसीन जमील औरत हुजे, तूं इशारो कर, तोखे वाह पाण आया। बातिल लाल क्यों ॾींदो अथव? तव्हांखे बि लाल क्यों ॾींदा? सॼो इस्लाम खे, सॼो मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे अचो, ही कादियानी मिर्ज़ाई राफ़िज़ी लाल क्यों ॾींदा? असां ॾे अचो, तव्हांखे पैसा ॾींदासीं, तव्हांखे रोज़गार खोले ॾींदासीं, तव्हांखे नौकरी ॾींदासीं। असां जेकर ईमान तो हथ खणो नी, हिते हेलीकॉप्टर असांजे साम्हूं अची बीहे, पर हिन हेलीकॉप्टर खे थुक बि न हुजे मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि जे जुती जे मिट्टी जे मथां असां पंहिंजी सभु कुझु करूं। अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा नबी जो सहाबी आहे, तवज्जो कजो। शाह रूम सुपर ताकत, हिन वक्त अमेरिका सुपर ताकत है, उन वक्त में रूम सुपर ताकत।
रूम जो बादशाह हो शाह हिरकल अब्दुल्ला बिन हुज़ाफा के चई अब्दुल्ला तो जगल बहादुर माण्हुनि जी असांखे ज़रूरत आहे। जेकर तूं मोहम्मद मुस्तफ़ा तां इस्लाम तां ईमान तां हथ खणी हिकिड़ी मूंखे न्याणी आहे, पुट जी औलाद न आहे, उहा न्याणी तोखे पाणाईंदुसि ऐं अधु बादशाहीअ में भी तोखे शरीक कंदुसि। मुंहिंजे मरण खां बाद सॼे मुल्क जो बादशाह तूं थींदुसि। केॾी ऑफर आहे असांखे ते नओं शमीर में 50,000 कंहिंखे ॾियो त चौंक ते बीह करे मौलनि खे गारियूं ॾियो, गारियूं ॾींदो। सही तो चवां या ग़लति? 50,000 कंहिंखे ॾियो नी नन मौलनि खे गारियूं ॾियो। असां त 5,000 ते पंहिंजो ज़मीर विकिणंदा आहियूं। मां तव्हां खां पुछां थो 5,000 ते मुस्लमाननि वोट ॾिना या कोन ॾिना? पोइ हिकु कुराड़ी माई खग जंहिंखे न ॾंद न ॾाठ अखियुनि खां अंधी कुल्हे ते खणी आयसि वोट ॾियारण जे लाइ त प्रेसिडेंट ऑफिस अबा तीर दा निशान ते में को ॾेखार। उते असांजो साथी वेठो अबा ई आलम बीठा उस्ताद अब्दुल अलीम साहब किताब निशान जनाज़ा तव्हांजा उस्ताद पढ़े, निकाह तव्हांजा उस्ताद पढ़ाए, कब्रस्तान ताईं तव्हां सां गॾु हले। चई अब्बा तेकूं कहिड़ी ख़बर, माण्हू 200 रुपए भी उधारे नहीं ॾींदे आहिनि। शाबस बेनज़ीर को हर महीने में को 12,000 मिलते हैं। अरे बाबा ये केर है? ये तो टोलो करे छो बीठा? ये मच्चू कचहरिया या शादिया या सियासी को जलसो आहे या हालाणीअ जो मेलो आहे। अरे बाबा वेहो हिते बेअदबी न कयो। क़ुरान मजीद जी मजलिस आहे, हिन जा आदाब आहे। मूंखे ते मोरी बिशारत चयो त हितां जा नौजवान ॾाढा सुलझल, ही सॼो जलसो नौजवाननि रखियो आहे। इहे नौजवान बाबा हेॾे वेहो या हलिया वञो। ओ बाबा या वेहो या हलिया वञो। ये सब दरवेश हैं। या वेहो या हलिया वञो, मां वाइज़ न कंदुसि। ये मोबाइल में मसरूफ है। अब्दुल्ला बिन हुज़ाफा शाह रूम के जो बादशाह तुआरी बादशाही जड़ियों हज़ारे बादशाहियों मां मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि जे जुती जे मिट्टी जे मथों कुर्बान। अच्छा तूं एॾो बहादुर। शाह रूम ऑर्डर कयो त हिकिड़ी तई तेल जी तपायो, तेल जी तई टचकायूं। हिकिड़ो कैदी हुयो मुस्लमान, शाह रूम ऑर्डर कयो त हिनखे न तईअ में विझो। हज़रत अब्दुल्ला बिन हुज़ाफा फरमाए थो मुंहिंजे साम्हूं उन कैदीअ खे उन तईअ में विधो हुयो जेको गोश्त जी टिक्की बणिजी वियो। उन खां बाद शाह रूम ऑर्डर कयो अब्दुल्ला बिन हुज़ाफा खे भी ने तईअ में विझो। जना हज़रत अब्दुल्ला बिन हुज़ाफा खे उन तईअ जे वेझो आंदो हुयो त अखियुनि में पाणी अची वियुसि। बादशाह चयो हाणे बुज़दिल थियो आहे, वापसि कयोसि। हज़रत अब्दुल्ला बिन हुज़ाफा के वापस कयूं। शाह रूम चयो अब्दुल्ला हाणे भी मां पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां। जेकर मोहम्मद मुस्तफ़ा तां ईमान तां तूं हथ खणी हाणे भी मां तोखे पंहिंजी न्याणी ॾींदुसि, अधु बादशाही में तोखे शरीक थो कयां। हाणे रोई तूं, हाणे डिॼी तूं मौत खां, हाणे बुज़दिल थियो आहे। अब्दुल्ला बिन हुज़ाफा फरमायो बादशाह मतां तू समझी त मां मौत को डिजी करे रोहां थो।
असां खे मौत अल्लाह जे रस्ते में एॾो प्यारो आहे एतिरो तव्हां खे शराब भी प्यारो न आहे। मां रोआं इन जे करे थो जो अल्लाह ताला हिकिड़ी जान ॾिनी आहे जेका जल्दी में ख़त्म थी वेंदी। काश मुंहिंजे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानूं ॾे हा त मां हे सभु जानूं मोहम्मद मुस्तफ़ा तां क़ुर्बान कंदो रहां। मुसलमान इन खे चइबो असां 5000 ते पंहिंजो ज़मीर विकिणंदा आहियूं, 5000 ते असां दीनदारनि खे गारियूं ॾींदा आहियूं, 5000 ते वॾेरनि सरदारनि जा बूट चुमंदा। बातिल लालच ॾींदो। शादी जो तोखे शौक़ हुजे त तोखे शादी करायूं जेका बि तूं चई। मां तव्हां खां पुछां थो नबी साईं जहिड़ो हसीन काइनात में आहे? साईं जन जेकर कॾहिं निकाह जो पैगाम मोकिले ना के रद्द करे मोटाए। नबी साईं फरमायो अल्लाह ताला हुस्न जा 2 हिस्सा पैदा कया। घणा हिस्सा? 2 हिस्सा। हिकिड़ो हिस्सो हुस्न जो अल्लाह ताला विरायो, अधु हज़रत यूसुफ खे ॾिनई, अधु सॼी दुनिया खे ॾिनई। बाक़ी जेको ॿियो हिस्सो हुस्न जो आहे इहो सारो अल्लाह ताला मां मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾेई छॾियो। हेॾो हज़रत यूसुफ जो हुस्न, हेॾो सॼी दुनिया जो हुस्न, पर असांजे सोणे मोहम्मद मुस्तफ़ा जे हुस्न जो मुक़ाबिलो न करे सघंदो। 25 साल उमिरि, फूह जवानी, कड़कंदड़ जवानी। ऐं तव्हांखे ख़बर आहे अल्लाह ताला हर नबी खे दुनिया जे 4000 मर्दनि जेतिरी ताक़त ॾींदो आहे। 40 मर्द जन्नत जा, दुनिया जा घणा? 4000 माण्हू। एतिरी अल्लाह ताला नबीअ खे ताक़त ॾींदो आहे। एॾी जवानी, एॾो हुस्न, एॾी ताक़त। इन जे बावजूद 40 सालनि जी बेव अम्मा ख़दीजा सां नबी सां शादी करे उम्मत खे सबक ॾिनो त बेवा जा सहारो बणिजो, बेवा जो सहारो बणिजो। मता ईअं सम्झो त बेवा सां शादी कंदासीं असांखे महंगा ई ताना मिलंदा। फरमायो महंगा ई ताननि खे न ॾिसजो, बेवा सां शादी कंदव त शादी भी थी वेंदी, मां मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत भी ज़िंदा। हाणे बेवा त पंहिंजी जाते, पर ईअं ई वेचारियूं कुंवारियूं न्याणियूं वेठे वाहण थी। 40 साल उमिरि थी वई आहे। मुसलमान उथारे नथो। ही क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे। केतिरनि जाइनि तूं वेचारियूं न्याणियूं हयादार मोबाइल जा नंबर हथ करे मैसेज कंदियूं आहिनि। साईं जोगी साहब असांजे ॻोठ में अचो पिया, असांजे शहर असांजे महले में अचो पिया, महिरबानी कजो कुझु असांजे बारे में भी वाइज़ कयो। साईं असांजी 40 साल उमिरि थी वई आहे, असांजा अबो अम्मा असांखे उथारण जे लाइ तयारु न आहिनि। साईं तव्हां इन्हनि खे न सम्झाईंदो त केरु सम्झाईंदो? ही हयादार न्याणियूं पयूं चवनि। बाबा आलमनि सां जेके ॻाल्हाईंदियूं त हे हयादार रोल मायूं त फनकारनि सां ॻाल्हाईंदियूं, टिकटॉकरनि सां ॻाल्हाईंदियूं। ही हयादार न्याणियूं पयूं चवनि तुंहिंजे घर जी शिकायत तोखे न मिलंदी, पर मस्जिद जे मौलवी खे मिलंदव। त बाबो तुंहिंजो जमायती आहे, बाबे खे सम्झायो। तुंहिंजे घर जी शिकायत तोखे न मिलंदी, पर मुर्शिद वटि वेंदी। त बाबो तव्हांजो मुर्शिद आहे, बाबो तव्हांजो मुरीद आहे। सम्झायो पंहिंजे मुरीद खे तव्हांजे घरनि जूं शिकायतूं असांखे पयूं मिलनि। वीचारियूं पीउ खे चई कोन थियूं सघनि, भाइरनि खे चई न थियूं सघनि। जेकर का न्याणी पीउ खे चए थी त मुंहिंजी शादी करा फलाणे जाइ ते, त रहंदो न त वरी तूं मत। का भेण पंहिंजे भाउ खे चए थी त मुंहिंजी शादी करायो, वरी न त तूं मत, तूं कारी आहे, तूं हिन सां ठहियल आहीं, तूं हिन सां ॻाल्हाईंदी, वरी तूं मत। इहो ज़ुल्म पियो हले असांखे।
सो इन्हनि ॻाल्हियुनि ते बि कुझु गौर फिक्र कयो। गड़ी यासीन में हिकिड़ो वॾेरो मरी वियो, उनजी नियाणियूं पीउ जे लाश जे मथां बीठियूं, पीउ खे चवनि पियूं बाबा हल क़ब्र में त तोसां हिसाब। पीउ मां जी पिट लॻंदी आहे, नियाणियुनि जी पिट न लॻंदी। तव्हां हेॾा मुत करो। हाँ चओ था त पीउ मां जी पिट लॻे थी, नियाणीअ जी पिट न लॻंदी। नियाणियुनि जूं बि पिटूं लॻंदियूं अथव, ज़ालुनि जूं बि पिटूं लॻंदियूं अथव, पर ही जेके मेंहियूं ढगियूं घर में ॿधी वेठा हो न, 3-3 कलाक उस में बीठियूं आहिनि, इन्हनि जी बि पिट कतल ते ॻड़ो अथव। तव्हां नओं शमीर वारा त ॿकिरियुनि ऐं रिढुनि में ढगियुनि जे पिटुनि में मरी विया। ज़ालुनि जी आसरे ते सॼो ॾींहुं कंडियार में वेठा हो, माल पियो तो बुख मरे 12 बजे ताईं। हर गर्मीअ में मैं ॿाहिरि ॿधी पई आहे, ढगी ॿाहिरि ॿधी, इहा पिटी दी आहे दुआ कंदी। तव्हांखे इहा ई पिट काफ़ी माल जी। माल धारियो था त उन्हनि जी ख़िदमत कयो। रुगो पीउ मां जी पिट न लॻंदी आहे, मज़लूम जी पिट, नियाणी मज़लूम आहे त हुनजी पिट लॻंदी, ज़ाल मज़लूम आहे त हुनजी पिट मुड़ुस खे लॻंदी, नूंहुं मज़लूम आहे त हुनजी पिट ससु सहुरे खे लॻंदी। मज़लूम जी पिट खां बचो। सम्झो था कि न? मज़लूम जी पिट हिकिड़ी पलक में अर्श ते पहुची। दुआ कयो अल्लाह ताला ज़ालिम न करे, मज़लूम करे, ज़ालिम न करे। ज़ालिम जा 2 जहान बर्बाद थव। ज़ालिम कॾहिं बि सुकून जी ज़िंदगी न गुज़ारींदो। मथां को ज़ालिम चए त मां व्याज थो खावां, मां रुश्वत थो खावां, मां परावा हक़ खाई, अंधनि मंडनि यतीमनि जा पैसा खाई करे पंहिंजे औलाद खे ख़ुशि कंदुसि, बंगलो में रहंदुसि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, भली करोड़ जो बंगलो ॾेसि, 5 करोड़ जो बंगलो। ज़ालिम तव्हां कखा ई झूपड़ी में छप्पर में ख़ुशि आहियो, उनखे 5 करोड़नि जे बंगले में सुकून न आहे। कंहिं तव्हांखे चयो आहे त ज़ालिम सुकून में? जेके भी मिनिस्टर अथव, राशि ऑफिसर, इन्हनि जे घरूली ज़िंदगी खे तव्हां ॾिसो त तव्हांखे ख़बर पवंदी। ज़ालिम मर्द पीरनि वटि, जाली आमिलनि वटि वेठा आहिनि, रोअनि था पिया त असांजा मसइला आहिनि, महिरबानी कर 5 लख वठि, पोइ तावीज़ जो को मसइलो हल कर। सभु इहे वेठा आहिनि। वञी ॾिसो कराची, हैदराबाद में वॾा वॾा आमिल पीर, उन्हनि वटि 9 शमीर जा ग़रीब, सभु वॾा वॾा माण्हू ज़ालिम मर्द उन्हनि वटि वेठा। उन्हनि जा घर दोज़ख लॻा पिया। को बि ज़ालिम ख़ुशि न थिए त मां पराओ हक़ खाई करे मां सुकून जी ज़िंदगी गुज़ारियां। मज़लूम थियो, ज़ालिम न थियो, कसु खाओ कसरत खाओ। ज़ालिम जो ही जान भी बर्बाद है, क़ब्र भी बर्बाद है, आखिरत भी बर्बाद है। दुआ कयो अल्लाह ताला असांखे मज़लूम बनाए, ज़ालिम न। हिकिड़ी माई, उनजो नंढड़ो पुटड़ो, हिकिड़ो ज़मींदार, उनजे आॾो भलो घोड़ो, भलो पटको, भला लटा, भली जुती, वॾो रोब। रब खां दुआ घुरई, या अल्लाह मुंहिंजे पुट खे हिन जहिड़ो बना। उन नंढड़े ॿार बचपन में पंहिंजे अम्मा जे छातीअ मां मुंहुं कढी करे रब खे जो, या अल्लाह जीअं अम्मा थी चवई ईअं मूंखे न कजा, मूंखे इन जहिड़ो न बना। वरी थोरी देरि खां बाद हिकिड़ी औरत हुई, उनखे गेलींदा पिया वञनि। वेचारे जा मथे जा वार बि खुली विया, को लत हणेसि, को मुक हणेसि, रोए पई, चए पई अदा मां ॾोहारण न आहियां, मां मज़लूम आहियां। त उन मां रब खां दुआ घुरी, या अल्लाह मुंहिंजे बच्चे खे हिन जहिड़ो न बनाजा, जंहिंजी केॾी ज़िल्लत ऐं रुसवाई थी रही आहे। त उन नंढड़े ॿार पंहिंजे अम्मा जे छाती मां मुंहुं ॿाहिरि कढी करे रब खां दुआ घुरी, या अल्लाह जीअं अम्मा थी चवई ईअं न कजां, मूंखे इन माईअ जहिड़ो बनाजा। त मां चयसि छो? मां तुंहिंजे लाइ केॾी भली पई दुआ घुरां, त तो वटि भली सुवारी हुजे, भला लटा, भली जुती, भलो पटको, तोखे प्रोटोकॉल मिले, इज्जत मिले।
हिन माईअ जी केॾी बेइज़ती थी रही आहे, वार खुली आहे त माण्हू लतूं था हणनि। किताबनि में अचे थो न नंढड़े ॿार पंहिंजी माउ खे चयो अम्मा इहो जेको पहिरियों शख़्स हुयो जंहिंजी सुवारी बि भली, लटा बि भला, पटको बि भलो, जुती बि भली, इज़त बि भली, अम्मा इहो ज़ालिम हुयो। तंहिंजे करे मां रब खे चयो या अल्लाह मूंखे ज़ालिम न बणाइजां। हीअ औरत जंहिंजा मथे जा वार खुली विया, जंहिंखे माण्हू लतूं ऐं मुकूं पिया हणनि, अम्मा इहा मज़लूम हुई। तंहिंजे करे मां रब खे चयो या अल्लाह मूंखे मज़लूम बणाइजां। छो त नबी से पाण फरमायो आहे, रब खां दुआ घुरंदा कयो या अल्लाह असांखे मज़लूम बना, ज़ालिम न बना। तव्हांजे लाइ दुआ घुरां, सभु ज़रदारी जॻह थियो चओ त मां दुआ घुरां, अल्लाह ताला तव्हांखे एॾो पैसो ॾिए। अल्लाह जो नबी थो चवे मज़लूम थियो, ज़ालिम न थियो। मज़लूमनि जा 50 साल 60 साल दुख जा गुज़री विया, ज़ालिम जा सभु जहान बर्बाद। दुनिया में भी ज़ालिम सुकून जी ज़िंदगी नथो गुज़ारे सघे, आख़िरत में भी ज़ालिम सुकून जी ज़िंदगी न। जेल में हिकिड़ो कैदी मिलियो, अॻे जेल में वाइस थींदा, ताम वाइस कराए सखर सेंटर जेल, असां वाइस कयासीं सखर सेंटर जेल में। उस्ताद आज़ाद थियो, पोइ बि वाइस थिया। हैदराबाद सेंटर जेल में वाइस कयो। इहो परवेज़ बदमाश आयो जंहिं अची वाइसनि ते पाबंदी विधी त वाइस न थियनि, इहे चोर अञा ज़ालिम, इहे कातिल अञा ज़ालिम। न त जेल में जेके माण्हू हूंदा उन्हनि दिलि नरम हूंदी, थोरो उन्हनि खे वाइस कबो त जल्दी उहे मुतासिब। खोड़ असां हैदराबाद सेंटर जेल में, उते मां वाइस कयो, उते हाफ़िज़ थिया कैदी जंहिंखे उम्र कैद सज़ा हुई 15 साल, जेल में जो विया त निकिता त क़ुर जा हाफ़िज़। तालीम हलंदी, मदरसा उस्ताद खां पुछा कई ॾिसो साईं जेल में रही है, उते कैदियुनि ॻाल्हि कई त हिकिड़ो कैदी हुयो राति ॾींहं दाहूं कंदो हो, राति ॾींहं रोंदो हो, माठी न करे, सॼी बारीक जी निंड फिटाई। असां चयोसीं अरे ज़ालिम, ज़ुल्म त असां बि कया आहिनि, तूं एॾो ज़ालिम ई निंड बि नथो कर, सॼी बारीक जी निंड फिटाई अथई। त उन चयो तव्हांजो ज़ुल्म थोरो आहे, मां ज़ुल्म वॾो कयो आहे। चई हिकिड़ी बस में असां फुर जे लाइ दाख़िल थियासीं, पोइ कंहिं मोबाइल फुरी, कंहिं घड़ी फुरी, कंहिं पैसा फुरिया। मां हिकिड़ी औरत जे मथां आयुसि, उन जे कननि में सोन हुयो, मां उन जे सोन में अॼु हथु विधो त उन हयादार माई चयो अदा तूं हथु न विझ, मां सोन तोखे लाहे थी ॾियां। उहा माई लाहे पई सोन, ॿिया साथी फारग थी विया। माईअ जो देरि कई त मां चाकू सां उन माईअ जे कन खे वालनि समेत कपियुमि। हाणे जीअं जो मां सुम्हां थो त उहा माई मुंहिंजे साम्हूं अची थी वञे, अड़े ज़ालिम मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो, मां त तोखे सोन ॾियां पई, तो हेॾो मूंसां ज़ुल्म कयो, मूंखे ऐब विझी छॾी। हाणे त क़यामत जे ॾींहुं तोसां हिसाब थींदा। वरी मां जागी थो पवां, वरी थोरी निंड अचे त वरी उहा माई साम्हूं पछाड़ी में उन कैदी जेल में ख़ुदकुशी कई, पंहिंजो मथो दीवारों सां हाणे फाड़े फाड़े। ज़ालिम कॾहिं बि सुकून जी ज़िंदगी न गुज़ारे। मतां को ज़ालिम ख़ुशि थिए त मां ग़रीबनि मिस्कीननि जा हक़ पराइनि ज़मीनुनि ते कब्ज़ा करे, बने खे बि न सेरियो। असांजे हारनि में किन ज़मींदारनि में आदत हूंदी, हर साल बने जी तास वठंदा, हर साल लपो वधाईंदा। अरे पत्थर किथे लॻो पियो आहे, तो अचे किथे, बने जी सेर कई आहे। दंग वारो बनो इन जो लपो न वठंदा। हेॾो बि तुंहिंजी ज़मीन हुजे, हेॾो बि तुंहिंजी ज़मीन हुजे, पोइ भली उन बने जो तास वठो। बाक़ी हेॾो भली भाउ जी ज़मीन हुजे, हेॾो तुंहिंजी ज़मीन इन बने जी तास न वठो। हिकिड़ो लपो जेकर पराई ज़मीन जो तोॾे अची वियो, क़यामत जो ॾींहुं थींदो 77 ज़मीन जा रब पिनोड़ो बनाए करे मथे ते रखंदो, खण हाणे चङी तरह ड्रॉ कर, लपा पियो सेरी आहे कंहिंखे ताक़त।
बमंगा जो पिनोड़ो खणी नहीं दो मार मथे बमंगा जो मिट्टी जो पिनोड़ो रख जे मथे खणी नहीं 77 ज़मीन जा केर दंग वारे बने सां हथ चुरांद न कयो मता हुननि जो हिसो तव्हां ॾे बने ते रुगो कंहिंजो बबुर हुजे नी कान्हे ॿेर हुजे नी लपो वठंदा हुन ॿेर खे पंहिंजे कब्ज़े में घणा ॾींहं इहो बबुर खाईंदो या ॿेर घणा ॾींहं खाईंदो पंहिंजे पुटनि जे लाइ ॿिया ॿेर पंहिंजे कब्ज़े में आहिनि छो था त पुट फ़ाइदो वठनि मुंहं जे लाइ भली क़बर में कांडा हुजनि नबी साईं फरमा बदतरीन में बदतरीन शख़्स उहो आहे जेको ॿियनि जी दुनिया ठाहिण जे लाइ पंहिंजी क़बर में क़यामत बर्बाद असां ॿियनि जी पिया दुनिया ठाहियूं हराम खाओ या रिश्वत फरावा हक़ ठगियूं पुटनि जो पेट भरियो ऐं असां ॾिठो आहे जन पुटनि खे हराम जी मिल्कियत ठाहे ॾिनी उहा मिल्कियत वई बि अयाश थी पिया शराबी ज़ानी बणिजी हली तव्हां सर्वे कयो ख़ुशि न थियनि ज़रदारी साहब ख़ुशि न थिए त मां पंहिंजे पुट जे लाइ ग़रीबनि मिसकिननि जो रतु चूसे ॾिसजो इहा मिल्कियत वञे के थी अलाह तव्हांखे ॾेखारे असां ॾिसूं या न ॾिसूं इंशाअल्लाह असांजो नसुल ॾिसो इहा मिल्कियत वञे के थी 50 साल खां बाद तव्हांखे ख़बर पवंदी ख़ुदा वटि इंसाफ़ आहे नज़उल मवाज़ीन दुनिया में ही हिसाब किताब थिए थो त बहरहाल अलाए किथों आया नबी साईं खे लालच ॾिनऊं यादि आहे शादी जो तोखे शौक़ु हुजे त भली तोखे शादी करायूं सरदारी जो तोखे शौक़ु हुजे त तोखे चीफ सरदार बनायूं जेकर तोखे पैसे जो शौक़ु हुजे असां एतिरो चंदो गॾु करे तोखे ॾियूं जो तूं मके में सभ खां वधीक अमीर तरीन बणिजी वञे पर हिकिड़ी ॻाल्हि असांजी मञी ईअं न चओ त सभु कुझु अलाह जे हथ में आहे ईअं न चओ ईअं चओ त अलाह बि अलाह आहे पर ही बि घटि न ही बि कमाए सुता अलाह हिननि खे बि पंहिंजो कुझु वंड ॾिनो आहे असांजी ॿुधे को नथो हिननि जी मोटाए बाबा जी मुस्लमान बि ईअं चवनि था की न चवनि था साॻियो ई मके जा मुशरिक नबी साईं खे चवनि पिया सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि असांजी मञ ईअं न चओ त सभु कुझु अलाह जे हथ में आहे ईअं चओ त अलाह बि अलाह आहे पर इहे जेके बुत हुया नी बैतुल्लाह में बुत रखियल आहे 360 इहे बुज़ुर्गनि जा बुत ये अल्लाह वारा वद सुवा यगूस यऊक नसर लात उज़ा मनात ये बुजुर्गा उन्हनि जूं तस्वीरूं ठाहे हुते रखियूं मावे सदाईं जंपीर जेका ढंढ आहे या कड़ी ढंढ आहे ठटे में जेका कींजर ढंढ आहे कींजर ढंढ ते मंदर अथव ढंढ जे किनारे ओभर ओलह पासे इन मंदर में असीं वियासीं दोस्तनि घुमायो उते हिकिड़ो बुत हुयो मर्द जो ॿियो माईअ जो मां पुछा कि हुन ॿावे खां ही कंहिंजो बुत आहे ही कंहिंजो बुत आहे चईं इहो ॾाढो आदम आहे हीअ ॾाढी हवा आहे हू ॾाढे आदम जो बुत आहे हीअ ॾाढी हवा जो बुत हू बुतनि जी पूॼा करे ही क़ब्र जी हू बुतनि जी सेवा करी नौ शमीर वारा क़ब्र जी सेवा हू बुतनि जो तवाफ़ कनि तव्हां क़ब्रुनि जो तवाफ़ कयो हू मंदर में मायूं वठी वञनि तव्हां दरगाह में वठी वञो मस्जिद में अचण जी इजाज़त आहे माईअ खे वठी अचो दरगाह में वञण जी कंहिं इजाज़त न दुआ कयो अल्लाह सम्झे असां दुआ ई घुरी सघूं था अफ़सोस ई करे सघूं था ॿियो छा ये ॻाल्हियूं सम्झो मुड़ुस जे जनाज़े में जनाज़े गाह में अचण जी औरत खे इजाज़त न आहे
जुमे जे ॾींहुं मस्जिद में अचण जी इजाज़त न आहे, ईद जे ॾींहुं ईदगाह अचण में औरत खे इजाज़त न आहे, त वो कब्रस्तान में अल्लाह जे वलीअ जी दरगाह ते कब्र ते वञण जी औरत खे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमायो जद तुंहिंजो बि ईमान त मुंहिंजो बि ईमान, ख़ुदा जी ज़ात जो कसम आसमान चीरजी सघे थो, ज़मीन फाटी सघे थी, जबल ऐं पहाड़ पुरज़ा पुरज़ा थी सघनि था, पर आमिना जे लाल असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल कूड़ो नथो थी सघे। नबी साईं फरमाया न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़व्वारातिल कुबूर वफ़ी रिवायतिन उख़रा ज़ाइरातिल कुबूर। मुंहिंजे नबी फरमायो जेका औरत कब्रस्तान वञे थी, भली पीउ जी क़ब्र छो न हुजेसि, पुट जी क़ब्र छो न हुजेसि, मुड़ुस जी क़ब्र छो न हुजेसि, अल्लाह वारे जी क़ब्र छो न हुजे, मुंहिंजे नबी फरमायो औरत कब्रस्तान में जेसि ताईं बीठी आहे तेसि ताईं अल्लाह ई अल्लाह जे रसूल जी लानत थी वसे। ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजे कब्रस्ताननि खे लानत खां बचायो, इन्हनि माइनि खे झलियो, ये भी मुसलमान उन्होंने के जो अल्लाह जे नबी जो फरमाना तो औरत कब्रस्तान में न वञे। बाबा मदीने में जन्नतुल बकी जो कब्रस्तान है, मक्के में जन्नतुल मुअल्ला जो कब्रस्तान है। खोड़ हाजी साहब विया उम्रे ते, जेके उम्रे ते हज ते विया हथ मथे खणो, हज उम्रे ते जेके विया हथ मथे खणो, छो भला ये नौ शामी सब ये पैसा केॾे खपाईंदा हुआ, इलीमन जा पैसा ही केॾे विया? बाबा एॾा ई वञो हज उमरा कयो। जन्नतुल बकी जे कब्रस्तान में, जन्नतुल मुअल्ला जे कब्रस्तान में कॾहिं का औरत खे तव्हां ॾिठो? ऐं जन्नतुल बकी जे कब्रस्तान में 10,000 नबी जा साहब, दाई हलीमा जी मज़ार बि बकी जे कब्रस्तान, हज़रत इमाम हसन साईं जी मज़ार बि बकी जे कब्रस्तान, अम्मा फातिमा साईं जी मज़ार बि बकी जे कब्रस्तान, इमाम जाफर सादिक साईं जी मज़ार बि बकी जे कब्रस्तान, नबी साईं जूं घरवारियूं आल बैत सब बकी जे कब्रस्तान में, पर हिकिड़ी औरत खे बि कब्रस्तान ते वञण जी इजाज़त न आहे। बाबा दीन मक्के मदीने वारो खपे या हिंदुस्तान ऐं ईरान वारो? औरतों की कब्रस्तान में न आहे इजाज़त कब्रस्तान। का माईअ जो मुड़ुस मरी वेंदो त कुराड़ियूं मायूं उनखे चवंदियूं त जेसि ताईं मुड़ुस जी क़ब्र जी मिटी न चटींदीअं तेसि ताईं मुड़ुस तोखां विसरंदो। अहिड़ियूं शैतान जूं नानियूं आहिनि मायूं, माना इहे सबक़ पढ़ाए, मुड़ुस जी क़ब्र जी मिटी खणी थोरी खा, पोइ मुड़ुस तोखां विसरंदो। सो जले छॾियो पंहिंजी नियाणियुनि खे, कब्रस्तान में न वञो। कब्रस्तान खां ॿाहिरि बि दुआ घुरंदो। बहरहाल मके जे काफ़िरनि ऐं मुशरिकनि नबी साईं खे चयो, ईअं न चओ त सभु कुझु अल्लाह जे हथ में आहे, ईअं चओ त अल्लाह बि अल्लाह आहे, पर ही बि घटि न आहे, या पर शिरक अथव। तव्हां चवंदो त शिरक आहे छा? इहा पर जेका आहे न इहा शिरक आहे। तुंहिंजी ज़ाल तोखे चवे त तूं बि तूं ई, पर ही तुंहिंजो भाउ आहे, तुंहिंजो दोस्त आहे। मां तव्हां खां पुछां थो, ज़ाल जी पर तव्हां बर्दाश्त कंदव? ज़ाल जी मोहब्बत में तूं पंहिंजे भाउ खे बर्दाश्त नथो करे सघीं, पंहिंजे पीउ खे बर्दाश्त नथो करे सघीं, पंहिंजे दोस्त खे बर्दाश्त नथो करे सघीं, तोखे एॾी गैरत आहे जो तूं पर बर्दाश्त नथो करे सघीं, त रब त तव्हां असां सभिनी खां वधीक गैरत। जेको मुसलमान ईअं चए त रब बि रब आहे, पर ही बि घटि न आहे, इहो रब कीअं बर्दाश्त? हाउलाई शुफाउना इंदल्लाह। मक्के जा काफ़िर नबी साईं खे चवनि पिया त ही असांजा सिफारिशी आहिनि अल्लाह।
अल्लाह असांजी कोन थो ॿुधे असां गुनाहगार आहियूं ॾोहारी आहियूं असां जूं अखियूं गुनाहगार कन गुनाहगार ज़ुबान गुनाहगार हथ पेर गुनाहगार अल्लाह असांजी कोन थो ॿुधे असां इन्हनि खे चवंदासीं अल्लाह खे चवंदा नुकर्रिबुना इलल्लाहि ज़ुल्फा ये असांखे अल्लाह ॾे वेझो कंदा अॼु मुस्लमान बि ईअं थो चवे असांजी ॿुध कोन थो पीरनि फ़क़ीरनि जी मोटाए कोन थो असां गुनाहगार आहियूं असां ॾोहारी आहियूं असां जूं अखियूं गुनाहगार कन गुनाहगार ज़ुबान गुनाहगार हथ पेर गुनाहगार असांजी रब कोन थो ॿुधे असां इन्हनि खे चवंदासीं अल्लाह खे चवंदा है फ़ौजी मुस्लमान इन्हनि गुनाहगार हथनि सां ॿिज ज़मीन में छटींदो पोख थिए थी या कान थी इन्हनि गुनाहगार हथनि सां मैं जो ढॻीअ जो खीर ॾुई थो मैं ढॻी तोखे जवाब कान थी ॾे इन्हनि गुनाहगार पेरनि सां तूं ज़मीन ते घुमी थो पर ज़मीन में पोख थिए थी जेकॾहिं हिन गुनाहगार ज़ुबान सां तूं रब खां दुआ घुरंदे कहिड़े ज़ालिम मौलवी तोखे सम्झायो आहे त गुनाहगार जी रब नथो ॿुधे मां त चवंदो आहियां ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे रब पंहिंजे दोस्तनि जी एतिरो जल्दी कोन ॿुधंदो आहे जेतिरो गुनाहगार बाने जी ख़ुदा जल्दी ॿुधंदो मन तक़र्रब मिन्नी शिबरा तक़र्रबतु मिन्हु ज़िरा ओ मुंहिंजा बाना तूं किराट वेझो ईंदे मां हथ वेझो ईंदोमांइ वमन तक़र्रब मिन्नी ज़िरा तक़र्रबतु मिन्हु ज़िराइन तूं हथ वेझो ईंदे मां ॿ हथ वेझो ईंदोमांइ तूं पंधड़ो करे ईंदे प्यादल ईंदे मुंहिंजी रहमत ड्रोड़ी ईंदई तुंहिंजे अचण में देर आहे पर मुंहिंजे राज़ी थियण में देर कान्हे बाज़ आ हर आंच हस्ती बाज़ आ रौद फमतो मोटा गुनाहगार बाना मोटी आ अञा बि वक़्तु थई मोटी आ अञा सिजो लखूं कोन उभरियो आ अञा ओ दाबत लफ़्ज़ कोन निकितो आ अञा याजूज ऐं माजूज जी फ़ौज कान आई आ अञा दज्जाल ज़ाहिर कोन थियो आ बाज़ आ हर आंच हस्ती बाज़ आ ओ मुंहिंजा बाना मोटी आ अञा वक़्तु थई मोटी आ गर काफ़िरो कब्रो बुत परस्ती बाज़ आ काफ़र ही कब्रन जो पुजारी बुतन जो पुजारी मोटी आ ई दरगहे मां दरगहे नौ में दीनी रफ़ में तो मुझी दरगाह परे कान थई सजन साईं जी दरगाह भी परे थई साईं लोगाई फ़कीर वारी दरगाह भी अञा परे थई कलंदर साईं जी दरगाह त अञा घणो परे भिटाई साहब जी दरगाह त अञा घणो परे मुंहिंजी दरगाह त तुंहिंजे घर जे भरिसां घर जे दरवाज़े ते ई दरगहे मां दरगहे नौ में दीनीस्त हुते अञा मुजावर वेठा आहिनि हिते त को मुजावर बि कोन थई रात जे वक़्त में निकिरी आ कंहिं मुल्ला मौलवी खे बि सिफारिश वठी अचण जी ज़रूरत न आहे पीर मुर्शिद खे बि न वठी आ कुराने अब्बे खे बि न वठी आ बस अकेलो अच तूं हुजी मां हुजा मां रब चाहियां थो त तुंहिंजे गुनाहनि जी ख़बर कंहिंखे बि न पवे बस रात जे वक़्त में अची ई दरगहे मां दरगहे नौ में दीनी मुंहिंजी दरगाह ते जेको आयो मस्जिद में इहो कॾहिं बि नाव में थी वापसि कोन मोटियो आहे सदबार अगरि तोबा शिकस्ती बाज़ आहे 100 दफ़ा जेकॾहिं तो तोबा कई आहे वरी तोबा खे टोड़ियो आहे परवाह न आहे परेशान थियण जी काई ज़रूरत कान्हे का वरी बि मोटी आहे मुंहिंजे दरवाज़े ते अचण तुंहिंजो कमु आहे 100 साल जे ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾेई जन्नती बनाइण हिकिड़ो फ़क़ीर हुयो गुलिस्तान में बसि आख़िरी ॻाल्हि गुलिस्तान में वाक़ियो ईंदो आहे हिकिड़ो फ़क़ीर हुयो
वो मस्जिद में आए, मस्जिद जे दर ते अचे सेन आई फ़कीर खे अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾियो, अल्लाह जे नाले ते फ़कीर खे ख़ैर ॾियो। तो मुअज़्ज़िन बि को जमायत ॾियो सतायल। मुअज़्ज़िन चयसि बाबा हलियो वञ, टर हितों, ही घर न आहे। फ़कीर चयो बाबा ही भितियूं, ही दरियूं, ही दरवाज़ा, घर खे भितियूं बि हूंदियूं आहिनि, दरियूं दरवाज़ा बि हूंदा आहिनि, ही घर न आहे त किथे घर हूंदो? मुअज़्ज़िन चयो बाबा ही घर न आहे, वञी ॻोठ में कंहिं घर जे दरवाज़े ते सेन हण। फ़कीर बि ज़िद्दी, के फ़कीर ज़िद्दी थींदा अथनि, माना 5 सै जी सेन हणंदा, चवंदा जेसि ताईं 5 सै जो नोट न मिलंदो तेसि ताईं न उथंदो। 10 रुपया 50 रुपया ॾींदोसि उथंदा ई। हू बि को ज़िद्दी हो। सिधो मस्जिद जे अंदरि, वरी मस्जिद में जो ॾिठई त टाइल लॻी पई आहे, मार्बल, शीशो, बल्ब, फानूस। त मुअज़्ज़िन खे चई अड़े ज़ालिम, अहिड़ो घर त सॼे शमीर नौ में कोन्हे, हिन घर जहिड़ो त किथे बि घर कोन्हे, हितों बि मूंखे ख़ैर न मिले त किथों मिलंदो? मुअज़्ज़िन चयसि हिते पाणीअ जो गिलास बि कोन मिलंदी, पाणीअ जो ढुक बि हिते कोन मिलंदी। पर फ़कीर वेही रही, अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾियो, अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾियो। मुअज़्ज़िन बि वञी सुम्ही पियो। सॼी राति उन फ़कीर दाऊं कई, अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾियो। चप ख़ुश्क थी, पाणी बि कोन हो, वीचारो पोएं पैर में बेहोश थी वियो। मुअज़्ज़िन जो आयो सुबुह जो आज़ान ॾिनई, आज़ान खां बाद उन फ़कीर खे थुॾो हणी करे चई उथ, मां त तोखे चयो त हिन घर मां तोखे ख़ैर न मिलंदो, उथ हाणे। उन फ़कीर जा आख़िरी पसा हुया। शेख सादी चयो उन फ़कीर चयो अड़े ज़ालिम, तूं त चई पियो त हिन घर मां कंहिंखे बि ख़ैर न मिलंदो, पर अॼु जेको मूंखे हिन घर मां ख़ैर मिलियो आहे, हाणे मरण घड़ी ते मूंखे पिनण जी ज़रूरत न पवंदी। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दम परवाज़ थी। इतों ख़ैर न मिलंदो त किथों मिलंदो? तंहिंजे करे त भिटाई साहब चयो महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर, उन जी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर से मुर्कन मर जंजो इश्क अल्लाह। भिटाई साहब सोचे महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर, रब जे दर ते किरो, ये दर कुछ भी न मिलंदो। माण्हू चवंदा से मुंहिंजे पुठीअ ते सैयद जो हथ आहे, के था चवनि मुंहिंजे पुठीअ ते मुर्शिद जो हथ आहे, के था चवनि मुंहिंजे पुठीअ ते नौशाह मीर जे वॾेरे जो हथ आहे, के था चवनि असांजे पुठीअ ते ज़रदारी जो हथ आहे। पर भिटाई साहब सोचे उन जी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर हो जेके रब जे दर ते मस्जिद में किरी पिया, उन्हनि जे पुठीअ ते मोहम्मद मुस्तफ़ा जो हथ से मुर्कन मर जंजो इश्क अल्लाह सी। जे भाई जोगी था त कहू कलमे संदीकार, सब कलमो तो पढ़ो जोर सां। जे भाई जोगी था त कहू कलमे संदीकार, पूरो रहो पंजन सी आया टीह नकार। ये पंज छान निमाज़ू या भंग जा कुंडा? निमाज़ है 5 वक्त। पूरो रहो पंजन सी आया टीह नटार, से ही धागाधार जमेरा सुञाणी रब जी। अज वाइदो के तो 5 वक्त नमाज जी पाबंदी, पंहिंजे बच्चन खे क़ुरान पढ़ाई। ॾाढी मूंखे ख़ुशी थी, मां बि क़िस्मत सां आयो आहियां, थकियल ॾाढो। राति मां 1 बजे सखर मां आयो आहियां घर, ॿाढाई थी आहे, रात जो निंड न थी बस। वरी माण्हू रात जा मामूल करे तो पोइ बस फजर जी नमाज पढ़ी सुम्हूं था। तव्हांजे मुल्क पाकिस्तान में बिजली वारा अल्लाह उन्हनि खे माफ़ करे, बिजली त आहे ई कान। मां भी काफ़ी अरसे खां पोइ नओं शमीर में आयो।
हालांकि वाइज़नि जी शुरूआत असां हिते कई। उस्ताद इमाम दीन अल्लाह उन जी क़बर ते किरोगा रहमत नाज़िल फरमाए। जामी मस्जिद में जुमो अची पढ़ंदा, पोइ वाइज़ ॿुधंदा, वरी चवंदा असां ॾे वञो, हिते त असां पंधु बि आया। ओॾो मोड़ खां पंधु बि मां हिते आयो आहियां, हिन ॻोठ में पंधु वॼाए वाइज़ कया, पैंडल साइकिल ते। मोरी गुलज़ार बि कोन थो ॾिसण में अचे, केॾी विया शादी एॾी डिघी थींदी आहे, 12 थिया अञा ताईं शादी को मुंहुं त ॾेखारे। बहरहाल ॾाढी ख़ुशी थी, असांखे बि सिक लॻंदी जमायत जी। साल 2 साल खां ॻोठ में न ईंदा आहियूं त सिक लॻंदी आहे। शाबाश आहे मौली बिशारत खे जो दावत ॾिनई, तव्हांजी ज़ियारत कईसीं। दुआ कयो अल्लाह ताला जीअं हिते गॾु हूं जन्नत में बि जीअं तव्हांखे दुआउनि जी ज़रूरत आहे, असांखे दुआउनि जी ज़रूरत आहे, तव्हांखे दुआउनि जी ज़रूरत आहे त असांखे बि। तव्हां नेक थी पवंदव, साले थी पवंदव, निमाज़ पढ़ंदव, बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदव, क़यामत जे ॾींहुं असां रब खे चवंदासीं या अल्लाह असांजो वाइज़ ॿुधी मस्जिद में आयो, असांजो वाइज़ ॿुधी हिन पंहिंजे बच्चे खे क़ुरान पढ़ायो, इनखे माफ़ थो करे त असांखे बि माफ़ करे इंशाअल्लाह तव्हांजे सदके असांखे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे वाइज़नि खोड़ मौलवी मिलंदा, चवंदा साईं तव्हांजो वाइज़ ॿुधोसीं, मदरसे आयासीं, अॼु हाल में सवनि जे तादाद में हाफ़िज़ मिलिया। साईं तव्हांजो वाइज़ ॿुधोसीं, असांखे शौक़ु थियो, असां मदरसे में आयासीं, हाफ़िज़ बणिया। इंशाअल्लाह इन जे करे असांजी बख़्शिश थी वई, असांजी बख़्शिश थी वई त तव्हांजे लाइ बि असीं दुआ घुरंदासीं। अल्लाह ताला तव्हां ईअं असांजे हिते गॾु हूं, जन्नत में बि ईअं गॾु हुजो। उस्ताद अब्दुल अलीम साहब दुआ घुरंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह जेके बि गाना काफ़ी रात जो हिस्सो गुज़री वियो आहे, तुंहिंजो क़ुरान तुंहिंजे महबूब जो फरमान ॿुधण जे लाइ वेठा, ॿियो कोई गर्ज़ कोन्हे, तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे। या अल्लाह असां सभिनी को राज़ी थी, जन दोस्तनि नौजवाननि ऐं दीनी प्रोग्राम रखियो आहे, या अल्लाह उन्हनि जे महिनत खे, हिम्मत खे, जज़्बे खे, ताउन खे, ख़ैरात खे क़बूल फरमा। जेके बि असांजे हिन नओं शामीर जा नंढा वॾा मर्द औरतूं ईमान सां फौत थी विया, या अल्लाह सभिनी जो क़ब्र जो सफ़र क़यामत ताईं आसान फरमा। आख़िरत जे ॾींहुं नबी साईं जो पाड़ो नसीब फरमा। दुनिया में रहा सेहत सां, इस्लाम सां, मारणी त ईमान सां मार, आख़िरत में उथारी त नेकनि सालनि सां गॾु उथार। शहादत जो मौत, ईमान जो मौत, कलमे जो मौत नसीब फरमा। या अल्लाह जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे शफ़ा ॾे, बीमारनि खे सिहत अता फरमा। जेके बे औलाद आहिनि या अल्लाह सभिनी खे औलाद ॾे, ख़ुसूसन असांजो दोस्त क़ुर्बान, या अल्लाह तुंहिंजे खज़ाने में कमी न आहे। जेके बे औलाद आहिनि, असांजूं अमड़ियूं न्याणियूं, उन्हनि खे नेक साले औलाद नसीब फरमा। जिन खे औलाद आहे पीमा जो फरमा बरदार बना, पाण में प्यार मोहब्बत इत्याद एको नसीब फरमा। अदावत दुश्मनी साड़ बुग़्ज़ हसद कीने को बचा, जेके रुठल हन उहे परचा आमीन चओ। या अल्लाह जेके विढ़ियल आहिनि उहे पाण में मिला, जेके हमेशह असां खां जुदा थी विया उन्हनि जी तोखे पारत सभिनी जी मग़फ़िरत फरमा। सल्लल्लाहु तआला अला हबीबी ख़ैर ख़ल्क़ी मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अहलिहि।